अजरक वारा सिंधी जियो सदा हो टोपी वारा सिंधी जियो सदा मारू मिठड़ा सुड़ा मुझी सिंधे जा। नईं चंडोमोहन खान गवर्नमेंट प्राइमरी स्कूल करीमाबाद 1 में इलम पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि वॾे अघ में सकाफ़ती वेस सकाफ़ती रंगनि जी हिबकार सां माहौल खे महकाए छॾियो। सकाफ़ती ॾियारे खे क़ौमी ईद जी आम मल्हाइण जो अज़म कयो वियो। स्कूल जे फ़िज़ाऊं ऐं सिंधी गीतनि सां गूंजजी उथियो। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। उन मौक़े ते शागिर्दाणियुनि ऐं शागिर्दनि तइलीम पिरायो सिंध संवारियो ते मुख़्तलिफ़ ख़्याल पेश कया। जे दौरान हिकु मुक़ाबिलो पिणु थियो। मुक़ाबले में अज़ीम समूह पहिरीं पोज़ीशन हासिल कई, जॾहिं त शिराज कंडारा ॿी संतरा ठाकुर 3 पोज़ीशन हासिल कई। उन मौक़े ते शागिर्दाणियुनि ऐं शागिर्दनि अज़म वरजायो त असीं इल्मु ऐं शमा रोशन करे जहालत जी ऊंदाहि खां ख़तमु करणु पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदासीं। तक़रीब जे आख़िर में सकाफ़ती रैली कढी वई ऐं जंहिं स्कूल जे गेट खां मेन रोड ताईं पहुची वापसि स्कूल पहुती। रैली में शागिर्दाणियुनि ऐं शागिर्दनि वेस पंहिंजो टोपी अजरक आ सुहिणा थी वाह वाह सारी दुनिया।